अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बलिकार आया सारा सुमरो आऊं है प्रिया गुल। सबका फिर एक नजर हेडलाइन पे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कराची में शाराय भुट्टो जो इफ्तिताह करे छडियो। बिलावल भुट्टो ज़रदारी शाराय भुट्टो जो सफ़र करे टूल टैक्स भी अदा कयो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह गाड़ी ड्राइव कई। शाराय भुट्टो जे इफ्तिताही तकरीब में सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेंबर सैयद नासिर हुसैन शाह, मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि लाॻापियल अमलदारनि जी शिरकत। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शाराय भुट्टो जो शुमार पाकिस्तान जी बहितरीन शाराउनि में थींदो आहे। परडी खाते जे तर्जुमान ताहिर हुसैन अंदराबी चयो आहे त पाक अफ़गान लाॻापनि में छिकताण जो बुनियादी कारण दहशतगर्दी आहे। तालिबान हुकूमत दहशतगर्दनि जी सौलतकार आहे या बचाए पई। तालिबान हुकूमत लिखत में ख़ातिरी कराए त अफ़गान सरज़मीन पाकिस्तान में दहशतगर्दी लाइ इस्तेमाल न थींदी। मीडिया के हफ़्तेवार ब्रीफिंग में परडी खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त सिंध तास मुआहदे ते भारत कानूननि जी भनकड़ी पियो करे। पाकिस्तान पंहिंजे हिसे जे पाणी जे हिक फुड़े ते बि सौदेबाज़ी न कंदो। पाकिस्तान तकरारनि जे हल लाइ सौलतकार ऐं ट्याकड़ जो किरदार अदा करे रहियो आहे। अमरीका ईरान ते हमले लाइ पाकिस्तान जूं हदूं इस्तेमाल करण जो मुतालबो नाहे कयो। वफाकी गृह वज़ीर मोहसिन नकवी जी ईरानी परडे वज़ीर अब्बास इराक़ची सां मुलाक़ात। ईरान अमरीका जंग जे ख़ात्मे लाइ मसूदनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। मोहसिन नकवी ऐं अब्बास इराक़ची पारां अमन क़ाइम करण ते तरीक़ेकार ते गौर। ज़रीन जो चवणु आहे त वफाकी गृह वज़ीर मोहसिन नकवी अॼु बि तेहरान में ई रहंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे ईरानी तहज़ीब तबाह करण जी धमकी जो मतिलबु एटमी हमलो वरितो वियो। यूरोप ऐं एशिया खे ईरान मथां अमरीकी एटमी हमले जो ख़तरो हो। यूरोप जे मुल्कनि अमरीका जे परॾी वज़ारत सां राब्ता कया। ख़ाबरू इदारे मूजिबि अमरीका जे परॾी वज़ारत को बि वाज़े जवाब न ॾिनो। बरतानिया, फ्रांस ऐं जर्मनी सख़्तु बयान तयारु करे वरितो हो, पर उन ई शाम ट्रंप ईरान सां जंग बंदी जो ऐलान कयो। ईरान पारां जंग बंदी, मंजमंद असासनि जी वापसी ऐं सामूंडी तहफ़ुज़ जो मुतालबो। तेहरान एटमी प्रोग्राम जे हवाले सां हलंदड़ अफ़वाहुनि खे रद्द करे छडि॒यो। ईरान जे परडी तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीका जो धमकी वारो रवैयो बेअसर रहंदो। सिंध असेंबली पाक चीन दोस्ती ते ठहराउ इत्तफ़ाक़ राय सां मंज़ूर करे वरितो। सीनियर वज़ीर शर्जिल मेमण चयो आहे त पाक चीन दोस्ती हमेशा खां बरक़रार आहे। चीन हर मुश्किल वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾिनो आहे। सिंध असेंबली में ख़िताब कंदे शर्जिल मेमण वधीक चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी सी पैक जो बुनियाद विधो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाक चीन दोस्ती खे अहमियत ॾिनी। पेट्रोलियम वारी वज़ारत पेट्रोलियम शयुनि ते 118 रुपया फ़ी लीटर लेवी जी मुखालिफ़त करे छॾी। IMF खे ईंदड़ बजट में लेवी 50 रुपया लीटर ताईं महदूद रखण जी सिफ़ारिश। पेट्रोलियम वारी वज़ारत लेवी हथबंद ते एतिराज़ वारियूं सिफ़ारिशूं नाणे वारी वज़ारत न माणे छॾियूं। ज़रीन मूजिबि IMF पारां ईंदड़ बजट में पेट्रोलियम शयुनि ते लेवी हदफ़ में 414 अरब रुपयनि जी वाध जी तजवीज़ ॾिनी वई हुई। बढाड़ी वेझो बंगवार धुरियुनि में तकरार तां रतो छाण, 2 भाइर ऐं औरत क़तल। गबरू थाणे जे हद ॻोठ ईदो बंगवार में घर मथां हथियार बंदनि जो हमिलो। फायरिंग में मेहर बंगवार, संदसि घरवारी अलीमा ख़ातून ऐं भाउ गुलाम फरीद बंगवार मारिजी विया। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कया। वाक़े बाद इलाइक़े में सख़्त छिकताण। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल लंजार वाक़े जो नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। कश्मीर वेझो शरुकोश तकरार तेज़, 2 भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया। कच्चे वारे इलाइक़े में धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां झेड़ो, हिक ॿिए मथां हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग में धाड़ियल भूरेशर, संदसि भाउ मारूफ शर ऐं नूरो कोश मारिजी विया। धुरियुनि में वक़्फ़े सां फायरिंग जो सिलसिलो जारी। छिकताण सबबि वधीक रतो छाण जो ख़तरो। खैरपुर नाथन शाह वेझो बुरहारी औरत मुड़िस हथां गोलियूं हणी क़तल। ॻोठ सतानी चांडियो में जवाबदार घरेलू अणबणत तां 40 वरनि जी घरवारी मजीद